बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे सिंध धरती जा प्यारा आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों आऊँ पंहिंजो तारुफ़ कराईंदो हलां। मीर वकार टालपुर ऐं आऊं नौंग याऊ इंटरनेशनल में एज़ ए फील्ड ऑफिसर कमु कंदो आहियां ऐं मूंसां गॾु मुंहिंजो पोस्ट एरिया मैनेजर साईं अताउल्ला खोस साहिबु बि मूंसां गॾु मौजूदु आहे ऐं असां हिन वक़्तु अब्बास फार्म ते मौजूदु आहियूं। ऐं हीअ जंहिं वैराइटीअ में असां मौजूदु आहियूं इहा आहे किर्स 682 असांजे मोहसिन उस्ताद सफ़र मजीदान साहिब जी। ऐं हीअ अताउल्ला खोस साहिब खां हीअ पुछंदुसि त हीअ वैराइटी साईं जिन ॾिठी इनखे कीअं लॻी। साईं तव्हां हिन वैराइटीअ जे बारे में थोरो ॿुधाइजो साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी तव्हांजी असांखे अब्बास फार्म ते जेका रिस्पेक्ट ऐं हॉस्पिटलिटी ॾियो था त आउं इन वैराइटी जेकी जानकारी ॾिठो आहे त मूंखे अजीब वैराइटी लॻे पई। अॻे असां हिकिड़ी वैराइटी 901 ॿुधी चैन बेरिंग पर ही उन खां चेंज वैराइटी ऐं बहितर वैराइटी आहे छो जो उन में शेडिंग तमामु घणी थींदी, हिन में शेडिंग बिल्कुलु ज़ीरो आहे। ऐं इन जो जेको मेन ब्यूटीफुल करेक्टर आहे उहो आहे इन जी माना चेन, माना ऐं चेन सां गॾोगॾु ॿिटिण हिन में ॿ मुखड़ियूं गॾु गॾु अचनि पियूं। ऐं ॿी जेका हिन जी मूंखे जेका पॉज़िटिव लॻे पई पॉइंट उहा इहा त इन जो जेको पन जो साइज़ तमामु नंढो आहे ऐं पन छिडनि जे करे ऐं नंढे जे करे इन ते पेस्ट प्रॉब्लम तमामु घटि ईंदो। ऐं इन में जेकॾहिं पिंक वग़ैरह ईंदो त उहो बि ईज़ीली कंट्रोल ऐं मैनेजमेंट थी वेंदो। त उन खां वधीक जेको सो इन जो जेको रिप्रेज़ेंटेटिव आहे साईं मोहम्मद ख़ान वसाण साहिबु उहो बि अची विया आहिनि। इन जे बारे में वधीक साईं खां पुछूं था कहिड़ी खाद खुराक ॾिनी आहे ऐं मैनेजमेंट कीअं कया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों दोस्तनि तव्हांखे तारुफ़ करायो त हीअ वैराइटी किर्स 682 बिल्डर सफ़र मजीदाणू ऐं सोर्स जेको आहे सो आहे CCRI सकरंड जो। ऐं जेका तव्हांखे मेन ॻाल्हि ॿुधायांव त हीअ वैराइटी नॉन BT आहे। दोस्त सम्झंदा नॉन BT आहे यानी BT वैराइटी कोन्हे को, हिन BT जीन्स कोन्हे को पियल। ऐं हिन वैराइटी खे जे तव्हां हिन ॿुधायो पिए त बाक़ाइदा हिन में चेन सिस्टम आहे त हिन में गोगड़नि जो जेकॾहिं हीअ अंदरि कैमरा जी मदद सां ॾेखारे त गोगड़ा जाम लॻी चुका आहिनि। मुंहिंजे ख़्याल में 15-20 गोगड़ा पर प्लांट जेको आहे सो तयारु थी चुका आहिनि ऐं माना पक्का गोगड़ा थी विया आहिनि। ऐं पन्ने जेको आहे सो हिन जो नंढो ऐं हिन खे जेका उस सां डायरेक्टली लॻे थी उन करे जेको आहे सो हीअ अर्ली मेच्योर वैराइटी बि खणी हिन खे चइजे। बहरहाल मजमूई तौर ते ऐं जेको तव्हां खाद खुराक जो तव्हां पुछो त हिन खे NP जी जेको आहे हिकिड़ी बोरी ॾिनी वई आहे, ठीकु आहे। उन खां पोइ जेको सेकेंड पाणी ॾिनो अथई उन में हिन खे यूरिया सां गॾु असां हेमिक एसिड ॾिनो आहे जेको के हेमिक जे नाले सां आहे तव्हांजी नओं इंटरनेशनल कंपनी जो उहो ॾिनी अथऊं। ऐं उन खां पोइ जेको आहे हाणे हिन खे टियों ॾींहुं जेको पाणी ॾिनो अथऊं जंहिंमें हीअ कचाड़ तव्हांखे नज़र अचे पई इहो हिन खे असां ॾिनो आहे पंहिंजो उहो इलेक्ट्रिक जे करे आहे। वाट इज़ इलेक्ट त इलेक्ट छा आहे त उहो दोस्तनि खे ॿुधाईंदा हलो त हिकिड़ो 20 किलो जो कैन आहे लिक्विड में जंहिंमें इहो पोटाश पियल आहे, इन में तव्हांजो पंहिंजो फ्यूलिक एसिड पियल आहे, पोटेशियम पियल आहे, ॿियो बि काफ़ी शयूं पियल। वधीक तव्हां ॿुधायो त इन में ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पियल छा आहे। साईं जेको असांजो इलेक्ट आहे इहो असांजी जेको हिकिड़ी टेक्नोलॉजी आहे UAE जी टेक्नोलॉजी ते ठहियलु आहे। हिन में पोटाशियम यूमेट आहे, फॉलिक एसिड आहे, नाइट्रोजन आहे ऐं ग्रोथ हार्मोन्स पियल आहिनि। तव्हां ॾिसो तव्हां कई कंपनियुनि जा यूज़ कया हूंदा, अॻे पुराणे दौर में यूज़ कंदा जो, पर हीअ डिफरेंस आहे सभिनी खां। हिन जी डिफरेंस रिज़ल्ट आहे जो तव्हां ॾियण शर्त फसल में ग्रोथ ॾिस अचो आहे। जेकॾहिं तव्हांजो फसल स्ट्रेस में अची वञे, बीही वञे कंहिं मसइले में, पाणी शार्टेज हीट वेव जे करे कंहिंजे मसइले बीही वञे, हीअ तव्हां ॾींदो यकदमि बूस्टअप कंदो। माना इन जे करे हिन में जेको हिकिड़ी अलॻि शइ पियल आहे। ऐं हाणे ॾिसो न हींअर असां बीठा आहियूं तक़रीबन ॾींहं जा 12 थिया आहिनि ऐं तप हिन में तव्हांखे वण में किथे बि स्ट्रेस नज़र कोन थो अचे। हिकिड़ो त पाणी अची वियो आहे पर ॿियो जेको हीउ ॾिनो अथऊं पंहिंजो इलेक्ट उनजो जेको आहे सो इहो आहे त केॾा वण कचा आहिनि ऐं ज़बरदस्त फ्रूटिंग या जेको माल आहे सो माना बहितर आहे। हा साई थी वई आहे। माना असांजो मक़सदु इहो आहे त यूरिया भाण घटि में घटि ॾियूं, हुन सां गॾु ॿिया जेके हीअ अदर एलिमेंट्स आहिनि न उहे वधीक ॾियूं त जीअं माना फसल जेको आहे सो वधीक ग्रोथ मथे घणी न करे माना मैनेज रहे। जेके वॾा थी विया त वरी मसइला थी वेंदा अछी मक्खी जा, वाइट फ्लाई जा, ॿिया जेसिड जा। उन करे इहे शयूं ॾियण सां जेको आहे सो फसल मैनेज बि रहंदो ऐं जेको आहे फ्रूटिंग ते वेंदो। बहरहाल मुंहिंजे चवण जो मक़सदु हीअ आहे त इहे शयूं बहितरीनु आहिनि ऐं दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे त हू इहे शयूं लॻाइनि ऐं जेकॾहिं हुननि खे को सुवाल जवाबु हुजे, को कमेंट हुजे त हू जेको आहे सो कमेंट बॉक्स में असांखां पुछी सघनि था। ऐं दोस्तनि जी वॾी महिरबानी।